بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي درس قرآني जेको असांजो आहे तअम्मुलात القرآنية، जेको हिकिड़ी आयत या ॿ आयत पढ़ंदा आहियूं ऐं उन जो तअम्मुल कंदा आहियूं, तदब्बुर कंदा आहियूं। छो जो अल्लाह साईं असांखे हुकुम करे थो त क़ुरान खे पढ़ो पर तदब्बुर सां ऐं उन खे सम्झो ऐं तकड़ में न पढ़ो। अल्लाह ताला चए थो सूरत अल-मुमिनून में अफलम यदब्बरुल क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुमुल अव्वलीन। हिन क़ुरान खे छो नथा तदब्बुर कनि, छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि। हिन क़ुरान बरकत वारे क़ुरान खे पढ़ो। ऐं हीउ हिसो आहे 163 जेको असां वटि अॼु आहे। ऐं इहो कहिड़ो आहे? सूरत ज़ुमर 30 आयत जेकी आहे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम 29-30। इहो अल्लाह ताला इन में चए थो इन्नक मय्यितुन व इन्नहुम मय्यितून सुम्म इन्नकुम यौमल क़ियामति इंद रब्बिकुम तख़्तसिमून। अज़ीम आयत अल्लाह ताला इहा हिकिड़ी इंसान खे अल्लाह ताला हिकिड़ी तंबीह ॾिए थो त इहो नबी उहो प्यारो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं बि हिन दुनिया मां मरी वेंदे ऐं सभई जेके काइनात हिते दुनिया में आहिनि इहे सभई मरंदा। तूं बि हिन दुनिया छॾे वेंदे ऐं जीअं सभिनि खे छॾिणो आहे, मुस्लमान हुजनि, काफ़िर हुजनि, बिदअत वारा हुजनि, मुशरिक हुजनि, कहिड़ी बि मख़लूक आहे, मलाइका हुजनि, जानवर हुजनि या पखी या जीत ॼणा, सभिनि खे मरणो आहे। यानी हीअ दुनिया में केर बि न बचंदो, केर बि ज़िंदा न रहंदो हिन दुनिया में। तंहिंजे करे इहो हिकिड़ो असांखे अल्लाह ताला सबक़ थो ॾिए त मतां इंसान जेके आहिनि उहे सम्झनि त के कहिड़ी शइ आहे जेकी सदाईं हूंदी अल्लाह खां सवा। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। हर शइ तव्हां छॾे वेंदव हिन दुनिया में, सिर्फ़ु अल्लाह वञी बचंदो त अल्लाह वटि जे अॻियां बीहणो आहे, अल्लाह जे अॻियां हिसाब ॾियणो आहे। अज़ीम आयत आहे जिन में अल्लाह साईं चए थो इन्नक मय्यितुन, यानी ओ मुहम्मद, ओ पैगम्बर, ओ प्यारा, तूं बि मरी वेंदे ऐं हीअ बि सभु मरंदा। छो जो मुशरिकनि जे हिकिड़ो उन्हनि ते हिकिड़ो जवाबु हो इन शइ जो। नंढड़ी आयत आहे पर इन जो वॾो हिकिड़ो नबी करीम जे बारे में आहे। छो जो के माण्हू नबी सम्झंदा हुआ पर उन टाइम में सहाबी बि सम्झंदा त असां सहाबी सदाईं हूंदो हो, सदाईं हूंदो रहंदो। पर इहो हिकिड़ो सभिनि खे सबक़ ॾियण जे लाइ अल्लाह साईं ॿुधायो, मुखातिब कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ जेको हीअ दुनिया अल्लाह ताला पैदा कई आहे, इन में मौत जेको हतमी आहे हर बशर ते, हर इंसान ते, केर बि इन में मुख़लद कोन्हे जेको सदाईं रहंदो। ऐं इहा जेकी आहे नबी करीम खे मुआसा थी, यानी मुशरिक जेके हिन खे साईं खे बि मञींदा कोन हुआ ऐं चवंदा हुआ त भला तूं मरी वेंदे हिकिड़े ॾींहुं भला असां वेठा हूंदासीं त छा आहे उहे रहंदा। अल्लाह साईं तॾहिं इन आयत में इन्नक मय्यितुन व इन्नहुम मय्यितून, तूं हिन दुनिया मां वेंदे पर हू बि वेंदा हलिया। ईअं न त केर बि हिते वेहंदो, तंहिंजे करे सभई वेहंदा पर सभई क़यामत ॾींहुं अल्लाह जे अॻियां सभई हाज़िर थींदा। पोइ वरी छा थो चए सुम्म इन्नकुम, उन खां पोइ सभई तव्हां सुम्म इन्नकुम यौमल क़ियामत, क़यामत जे ॾींहुं इंद रब्बिकुम तख़्तसिमून, तव्हां सभई अल्लाह जे अॻियां बीहंदव। मुस्लमान, नबी, वली, शहीद अल्लाह जे अॻियां सभई बीहंदा ऐं हाणे सभई अल्लाह जे अदल ऐं अल्लाह जे हिसाब जे अॻियां सभई हिसाब ॾींदा। ऐं इन जे आयत जे अल्लाह जे बीहण जे अॻियां इहो हिकिड़ो मुशरिकनि खे बि जवाबु त मतिलबु तव्हांजे नबी करीम जे इंतज़ारु था कयो त हिन दुनिया मां वञे, छा तव्हां बि हिते रही पवंदो, छा तव्हां बि हलंदो, तव्हांखे बि अॻिते हलणो आहे ऐं तव्हांखे बि अल्लाह जे अॻियां बीहणो आहे। ऐं इहो उते जवाबु कहिड़ो ॾींदो जेॾीमहिल अल्लाह साईं तव्हांखे चवंदो त मां तव्हां ॾे नबी मोकिलियो ऐं तव्हां उनखे मञो न ऐं चओ पिया त थोरे टाइम खां पोइ हिन दुनिया मां वेंदो, बसि जान छुटी पवंदी। हाणे कहिड़ो जवाबु ॾींदो हींअर? हाणे मूं जेको तव्हां ॾे पैगम्बर मोकिलियो हो त तव्हां उनखे चवणु कयो, तव्हां उनखे मञो त तव्हां उनखे न मञो ऐं हुनखे इनकार करे ऐं हुनखे हथई हुन जा ऐब बाब ॻोल्हियो ऐं चवनिसि पिया त हीउ मरी वेंदो, छा तव्हां कोन मरंदो? दुनिया में केर बि जहिड़ो नथो रहे ऐं केर बि हिते दुनिया में न आहे जेको सदाईं रहंदो। ॾिसो था केतिरा अल्लाह जा नबी गुज़री विया, रसूल गुज़री विया, शहीद गुज़री विया, औलिया गुज़री विया, केरु आहे? हींअर बि केर बि कोन्हे। ऐं जेके सही हू अल्लाह वटि ज़िंदा आहिनि, जन्नत में घुमंदा था वञनि, खाईंदा वञनि था, पीअंदा था वञनि,
पर इहो हिकिड़ो ॿियो राय त असां वटां त निकिरी आहे। हीअ दुनिया कंहिंजे लाइ ख़ालिद न आहे, हीअ दुनिया कंहिंजे लाइ सदाईं न हूंदी। हीअ दुनिया जेकी रहण जे लाइ सदाईं न आहे। हीअ असां क़ुर में छो था चऊं दोस्तनि खे त तदब्बुर कयो। क़ुर हिकिड़ो अजीब शइ असांखे जिथे किथे सबक़ु थो ॾिए, जिथे किथे असांखे सम्झाए थो त इन्नका मय्यितून व इन्नहुम मय्यितून। ओ नबी तूं हितां हिन दुनिया मां वेंदे हलियो ऐं थुम्म इन्नकुम यौमल क़ियामत इंद रब्बिक तख़्तसिमून। अलाह जे अॻियां तव्हां बि सभई बीहंदो ऐं असांखे नबी करीम बि अॻियां बीहारींदो त नबी जो असीं चवणु कयो या न, असांजे हबीब जो रस्तो जेको असांजे लाइ छापियो उन ते हलियासीं या न, नबी जे सुन्नतनि ते असीं हलियासीं या न। असां नबी खे ॾिठो कोन पर मञियो हो, कलमो पढ़ियो अथऊं उन जो। त इन जो इहो मक़सदु छा आहे त असीं नबी जो चवणु कयूं, नबी जे ॻाल्हि ते हलूं, सुन्नत ते हलूं ऐं इहा शइ असीं पंहिंजी ज़िंदगी में विछाए छॾियूं त असीं नबी करीम जा उम्मती हूं। नबी जो कलमो पढ़ियो अथऊं, नबी जो जेॾी महिल कलमो पढ़ियो अथऊं त इहो सिर्फ़ु लफ़्ज़ी कलमो कोन्हे बसि हिकिड़ो दफ़ो पढ़ी छॾियोसीं, ॻाल्हि ख़तमु। इहा का दवा कान्हे जो हिकिड़ो दफ़ो पी छॾीसीं बसि ॻाल्हि ख़तमु। हीअ सॼो मनहज हया, सॼी ज़िंदगी में असांखे रहणो आहे, नबी जी पैरवी करणी आहे। सदाईं असां ॿुधूं था अज़ान में हय्या अल सलात हिया अल फलाह, त असीं वञूं था या न निमाज़ ते। इहो बि ॿुधूं था अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। हा असीं मुहम्मद रसूलुल्लाह बि चयो, कलमो बि चयोसीं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जो माना छा आहे असीं सम्झूं कोन्हे। अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह बि असीं चऊं था पर सम्झूं कोन था। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह यानी अल्ला मअबूद बिहक़्क़िन इल्लल्लाह, अल्ला मअबूद बिहक़्क़िन, इबादत अल्लाह खां सवाइ माण्हू खोड़ शयुनि जूं कनि था, बूतनि जूं, सिजद जूं, हर शइ जूं कनि था, पर छा जेको जंहिं शइ जी इबादत कनि था उहे हक़दार आहिनि इन इबादत जा या न। सिर्फ़ु अल्लाह जे हक़ व ख़ालिक मालिक आहे। बाक़ी इहे जेके ढगनि जा माल जा इबादत था कनि, के सिजनि जा, के तारनि जा, के भूतनि जा, के पथरनि जा, इहे बातिल इलाह आहिनि। हक़ अल्लाह उहो ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। इन जो माना मुहम्मद रसूलुल्लाह टिनि शयुनि ते इन जो माना निकिरे थो। तस्दीक़ुहु बिमा अख़बर, जंहिं शइ असांखे ॿुधायईं त जन्नत बि आहे, दोज़ख बि आहे, सिरात बि आहे, अज़ाब क़ब्र बि आहे, सुवाल जवाब बि आहे। असीं ॾिसी कोन आहियूं पर असीं मञूं था, असांखे नबी करीम खे मञूं था इन शइ ते। तस्दीक़ुहु बिमा अख़बर ऐं वज्तनाब मा नहा अन्हु व ज़जर, जंहिं शइ खां असांखे झले वियो आहे, हराम आहे, हीअ शइ हराम आहे, हीअ शइ हलाल आहे, असीं उन ते हलंदासीं। ऐं जेकी शइ खां झले वियो आहे त जंहिं शइ खां झले वियो उन खां असां झल पकड़ींदासीं। जीअं दोस्तनि खे असीं सदाईं चवंदा आहियूं त मुहम्मद रसूलुल्लाह जो जेको उन जो आहे माना अन मुहम्मद रसूलुल्लाह, पहिरियां असां नबी करीम खे ताअतु फ़ीमा अमर, जीअं नबी करीम खे पहिरियों तस्दीक़ु बिमा अख़बर, जेको असांखे ॿुधायईं त आहे दोज़ख आहे, आख़िरत आहे, हिसाब आहे, असीं उहो सभु मञूं था। पोइ उन खां तस्दीक़ु फ़ीमा अख़बर, इहो जेको असांखे सभु ॿुधायईं असां नबी खे मञूं था, जेको असांखे सभु शइ नंढी वॾी ॻाल्हि ॿुधायो। तस्दीक़ु बिमा अख़बर ऐं वज्तना व ताअतु फ़ीमा अमर, ऐं नबी करीम जेके असांखे हुकुम कयो आहे, हीअ कयो, निमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, हज कयो, हराम खां बचो, इहे असांखे हुकुम जेके नबी जे असांखे सभु क़बूल आहिनि। तंहिं खां पोइ वज्तनाब मा नहा अन्हु व ज़जर, हर शइ असांखे नबी करीम जेके झले वियो आहे असां उन खां परे थींदासीं। त इहे शयूं जेके असांखे नबी करीम चयो आहे त इहो मुहम्मद रसूलुल्लाह जो इहो लफ़्ज़ जेको आहे इहो माना आहे, त इन ते असां अमल कयो या रुगो असां नबी करीम जो शान पढ़ूं, सीरत पढ़ूं ऐं उन जो चवणु न कयूं ऐं उन खे मञूं न त असां अलाह जे अॻियां बीहंदासीं या हिसाब ॾींदासीं न। ॾिसो अलाह ताला क़ुर में हिते असांखे तदब्बुर में इन खे असांखे छा थो हिते अचे त छा इन्नका मय्यितून इन्नहुम मय्यितून, हिन दुनिया मां तोखे बि लॾाइणो आहे, वञिणो आहे, ऐं हीअ सभई जेके तोसां गॾु आहिनि इहे बि वेंदा ऐं विया हलिया। अञा ॾिसो 1400 साल थी विया आहिनि, इहे इन्हनि मां केरु बचो आहे? केर बि कोन्हे। हा दिलनि में ऐं उन्हनि जे चवणनि में ऐं उन्हनि जे लफ़्ज़नि में, उन्हनि जे अमल में असां अञा बि था हलूं ऐं कयूं, पर अञा उहो दुनिया में असां सां त हींअर कोन्हनि। असीं हींअर उन्हनि खे मिली त नथा सघूं, भाकुर नथा पाए सघूं, साईं खे ॾिसी कोन था सघूं, दिलनि में ज़िंदा आहिनि। उन्हनि जो अमल असीं चवणु कंदासीं त ईअं सम्झ त दिलनि में अञा जहिड़ा आहिनि, पर इहा दुनिया जा हिकिड़ा चकर आहिनि, केर बि हिते न रहंदो। खणी केतिरो बि अलाह जो प्यारो हुजे, असांजे हबीब खां वधीक अलाह खे प्यारो केर बि न आहे, पर ॾिसो इन्नका मय्यितून व इन्नहुम मय्यितून, इहो सहाबियुनि जे ख़्याल में बि कोन हो
असांखे नबी करीम हबीब असांखे हिकिड़े ॾींहुं छॾे वेंदो या हितां असांखे अकेलो छॾे वेंदो, हलियो वेंदो। उन्हनि खे इहो ख़्याल में बि कोन हो त हिन दुनिया मां जेॾीमहिल वेंदो त असां छा कयूं, असां कीअं कयूं, कंहिं ॾे वञूं, कंहिंसां विहंदासीं। हबीब ॾे ॾिसण में घर वेंदा त उन्हनि खे सिक लॻंदी नबी करीम जी, वरी ईंदा साईं खे ॾिसण। त जेॾीमहिल धार थी वेंदा त उहे सोचे कोन सघंदा हुआ त असीं छा कयूं। त सहाबी हिकिड़ो आयो चई, या रसूल अल्लाह, मां त तोसां वेठो आहियां सॼो ॾींहुं तुंहिंजी ख़िदमत में, पर जेॾीमहिल घर वञा थो त वरी तुंहिंजी सिक थी लॻे। अलाए आख़िरत में जॾहिं दुनिया मां वेंदासीं त पोइ मां छा कंदुसि। त नबी करीम चयसि, अंत मा मन अहबब्त, तूं जंहिंसां मोहबत कंदे एतिरी उन सां तूं क़यामत ॾींहुं बि गॾु हूंदे। त असां बि इहो शइ करे सघूं था। इहा शइ असांजे हथनि में आहे त जेतिरी मोहबत कंदासीं साईं सां, नबी करीम जे सुन्नत सां, तौहीद जेके असांखे सेखारियो आहे, ऐं हिन अलाह जे कलाम सां, क़ुर सां, त पोइ असीं नबी करीम सां गॾु हूंदासीं। हिते दुनिया में असीं शायदि न ॾिसी सघियासीं, न मिली सघियासीं, भाकुर न पाए सघियासीं, पर आख़िरत में उन्हनि सां गॾु हूंदे, उन सां मोहबत जेतिरी हूंदई, जेतिरो उन ते दुरूद पढ़ंदे, उनखे यादि कंदे, उन जी सुन्नत माण्हुनि खे सेखारींदे, नंढनि वॾनि खे, अहल औलाद खे, त एतिरो तूं नबी करीम खां प्यारे खां वेझो हूंदे। हिन दुनिया मां अखियूं ॿुटणियूं आहिनि अॼु जा सुभाणे, इहो असीं लफ़्ज़ सदाईं चऊं था, पर ख़्यालु कोन थो अचे त असीं कीअं छॾींदासीं, कॾहिं वेंदासीं। पर इहो ॾींहुं अचिणो आहे। इहो गिलास सभु कंहिंसां सभु कंहिंखे पीअणो आहे, ऐं इहो गिलास पीअण जे लाइ सभु को तयारु हुजे। हिते असांखे हिकिड़ो नंढिड़ो क़िसो यादि थो अचे। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु हिकिड़ो दफ़ो असुर जी निमाज़ पढ़ी मस्जिद मां निकितो, ऐं हज़रत अली गॾु हुजेसि, ऐं हिक ॿिए सां घिटियुनि में वञनि पिया। घिटी में सभु को पंहिंजे घर वञे पियो, त असुर जे टाइम वञे पियो ॿाहिरि, त ॾिठईं हज़रत अली हुन सां गॾु हुजे। ॾिठईं कंहिंखे, फमर बिल हसन बिन अली, हज़रत हसन नंढिड़ो हो, हज़रत अली जो पुटु, फ़ातिमा जो पुटु, उहो ॿारनि सां रांदि पियो खेॾे। नंढिड़ो ॿारु हुजे उन टाइम में, त उनखे जल्दी अबू बकर वञी खणी, ऐं उनखे कुल्हे ते विहारियईं, ऐं उनजे कुल्हे ते विहारे, ऐं इहो शेर चईं, बे अबी, मुंहिंजे पीउ जे फिदा हुजे, शबीहुम बिन नबी, एॾो नबी जी हिन जी शिकिल, असांजे नबी जी शिकिल हिकु जहिड़ी आहे। लैस शबीहन बे अली, अली जी शिकिल कान थी लॻे, पर नबी जी ॾाढी हिन में ख़ुशबू बि आहे। अली इब्न अबी तालिब भरिसां बीठो अथसि, ऐं खिले बि थो। इहो रिवायत सही बुख़ारी जी आहे, त ॾिसो न, त इहो रिवायत जेकी आहे इहा मुस्नद इमाम अहमद में आहे। हज़रत अली खिले पियो त हीउ अबू बकर इन में शेर थो चए, ऐं चए थो त तो जहिड़ो कोन्हे, हीउ नबी जहिड़ो आहे, सफ़ा नबी जी ख़ुशबू आहे हिन में। इहो शेर अबू बकर चए पियो त ॾिसो त हज़रत अली नकावड़ कई, नकाशे पर खिले पियो त हीउ पुटु मुंहिंजो आहे, ऐं पर फ़ातिमा हिन जी माउ आहे। फ़ातिमा केरु आहे? नबी करीम जो जिगर आहे। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन्हनि जे सुन्नतनि ते हलूं, इन्हनि जे मोहबत ते हलूं। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।